नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मअवाना व मलजना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व वसीलतना व वसीलत आबाइना व अबनाइना व शिफा सुदूरना व कुर्रत आयुनना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इस्लाम इताअते खुलफाए राशिदीन ईमान मोहब्बते आले मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अहले सुन्नत का है बेड़ा पार अस्हाबे हुजूर नज्म है और नाओ है इतरत रसूलुल्लाह की। आका तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। आका तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा।
सब सिक सां मोहब्बत सां वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां नबियनि जे सरदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार गोहरे बार में हदिये दुरूद व सलाम का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे सब बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह जमायत कसीरा ऐं मूंखे पकया पढ़ो सब था पर आहिस्ता था पढ़ो मां तो जवां थोरो बुलंद आवाज़ सां पढ़ो सब चओ सल्लल्लाहु अलैका मोहब्बत वारे अर्ज़ कयो आहे त कंदासीं अजो मुहम्मद जे कुलनि जे स्वार जूं ॻाल्हियूं जेके दिलबर हुसैन जो शान ॿुधण आया हो हथ खणी सुभान अल्लाह चओ सब ॿुधंदव न सोने जे शान जूं ॻाल्हियूं त पोइ इहा सुस्ती न हुजे न थोरो चुस्तगी हुजे अर्ज़ थो करे त कंदासीं अजो मुहम्मद जे कुलनि जे स्वार जूं ॻाल्हियूं भला कीअं न रुआरी दियूं मुसाफ़िर यार जूं ॻाल्हियूं भला कीअं न रुआरी दियूं मुसाफ़िर यार जूं ॻाल्हियूं चओ सुभान अल्लाह ज़रा गौर कजो अर्ज़ थो करे त सिकने माण्हू मदीने लए सिकने माण्हू मदीने लए मदीनो सो छॾियो साईं लाड़काने वारो तव्हां रसूलुल्लाह जे रोज़े ॾिसण जे लाइ सिकंदा आहियो या न सब सिकंदा हो न हो जेकॾहिं 5 ॾींहं मिली पवनि 10 ॾींहं मिली पवनि 15 ॾींहं मिली पवनि तुंहिंजो मुंहिंजो छॾणो ॾाढो ॾुखियो आहे हुसैन त सॼी ज़िंदगी मदीने में गुज़ारी आहे ओ सिकने माण्हू मदीने लए मदीनो सो छॾियो साईं अखियुनि में आब आणी दियूं अखियुनि में आब आणी दियूं अखियुनि जे ठार जूं ॻाल्हियूं कंदासीं अजो मुहम्मद जे कुलनि जे स्वार जूं ॻाल्हियूं चइनि यारनि जे सदके 4 दफ़ा सुभान अल्लाह तो मिसरो ॿुधायो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह इम्तिहान भी ॿुधाए थो ऐं मक़ाम भी ॿुधाए थो मक़ाम केॾो अर्ज़ थो करे त कॾहिं मोहरे नबूवत ते सुभान अल्लाह मोहरे नबूवत ते वेठो त हुसैन वेठो ओ कद इहो अथसि मक़ाम कॾहिं मोहरे नबूवत ते पर कॾहिं नेज़ा नसीबन में कॾहिं मोहरे नबूवत ते कॾहिं नेज़ा नसीबन में अजब आहिनि अजब जहिड़ियूं अजब आहिनि अजब जहिड़ियूं
खुदा जे प्यार जूं ॻाल्हियूं अबा खुदा जे प्यार जो अजब ॻाल्हियूं आहिनि या न आहिनि हुजे जन्नती जवाननि जो सरदार वरी करबला जे रेगिस्ताननि में एॾो वॾो इम्तिहान उहा तो ॻाल्हि करे न अजब आहिनि अजब जहिड़ियूं खुदा जे प्यार जूं ॻाल्हियूं कंदासीं अजो मोहम्मद जे कुल्हनि जे स्वार जूं ॻाल्हियूं निहायत ही वाजिबुल एहतराम कुर्बो जवार खां आयल मुझे महबूब जा गुलाम स्टेज के जलवा अफरोज उलमाए किराम हफ़ाज़ किराम बिलखुसूस आले नबी औलाद अली हजरत किबला साईं सैयद मुतहर अली शाह बुखारी हुसैनी ज़ीद मजदू साहिब आले नबी औलाद अली हजरत किबला साईं सदा हुसैन शाह बुखारी ज़ीद मजदू साहिब हाँ बई गुल गडन बुखारी और जिलानी तो सुभान अल्लाह हाँ मुर्शिद बुखारी बिल्कुल स्टेट से जलवा अफरोज उलमाए किराम बिलखुसूस मोहतरम मुकर्रम इज़्ज़त माब साईं हजरत अल्लामा व मौलाना सद्दाम हुसैन हुसैनी साहिब हजरत अल्लामा व मौलाना साईं शफकत हुसैन हुसैनी साहिब हजरत मोहतरम मुकर्रम इज़्ज़त माब साईं कारी आकिब अली हुसैनी साहिब मूं गुनाहगार के इन महफिल में मदू करण वारा मोहतरम मुकर्रम इज़्ज़त माब हजरत अल्लामा व मौलाना साईं इनायत हुसैन वधियो हुसैनी साहिब बाकी जो नालो रहिजी त न वियो साईं जो नालो साईं कारी सजाद हुसैन हुसैनी साहिब साईं कारी अब्दुल फताह सेड़ो साहिब साईं कारी मोहम्मद इदरीस साहिब तवां ये सब मुझे महबूब जा गुलाम तवां असांजी वॾी खुशनसीबी आ जो तवां असांखे अल्लाह ताला मसलक अहले सुन्नत में पैदा फरमायो इन सुभान अल्लाह दे खिताब कोन हलंदो आखिर ताईं सुभान अल्लाह जो हवाला मां भी सजो मुहर्रम हलियो आहियां मुंह में का तवां के लचक नजर अचे थी पई का कमी नजर अचे थी पई का आवाज में या ॻाल्हाइण में ॾींहं राति सफ़रनि पोइ तव्हां में कमी छो आहे ज़रा तवज्जो अर्ज़ु कयुमि त रब जा लख एहसान रब सुन्नी पैदा फरमायो आहे जंहिंखे सुन्नी हुजण ते नाज़ आहे त खणी सुभान अल्लाह चवे को पुछा करे त सुन्नी छाखे चइबो आहे ॿिनि लफ़्ज़नि में मां ॿुधायां सुन्नी अदब वारे खे चइबो आहे बेअदब सुन्नी नथो थी सघे सुन्नी चइबो ई उनखे आहे जंहिंजे रग रग में अदब ई अदब समायल हुजे जंहिंजे ज़मीर में बि अदब हुजे जंहिंजे ख़मीर में बि अदब हुजे त सम्झ सुन्नी आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां अदब वारी जमात में आहियूं अल्हम्दुलिल्लाह असांखे महबूब जो भी अदब महबूब जे पार जो भी अदब महबूब जी हर निस्बत जो अदब अल्लाह अकबर जी मुझे करीम रब पंहिंजे महबूब के सब खां आला अफजल बुलंदो बाला बनायो तो अल्लाह ताला महबूब जी हर निस्बत के भी बुलंदो बाला बनाए छड़ियो का भी एड़ी निस्बत नाए जे जो ताल्लुक हुजे मदीने वारे साईं सां उन में वरी का कमी रहल हुजे का घटताई हुजे न न मां जो खुदा जो कसम असांजा सब खिताब एक पासे मुझे मुर्शिद कामिल कंबर वारे जा ब लफ्ज़ एक पासे पाण ब जुमला फरमाइंदा त पुट शागिर्द जी गिल्ला माना उस्ताद जी गिल्ला शागिर्द जी गिल्ला माना ॾाढा न ॻाल्हायो उस्ताद जी गिल्ला तव्हां असां बि नंढनि ॿारनि खे थोरी थोरी ॻाल्हि ते तानो ॾींदा आहियूं मेवणो ॾींदा आहियूं त छा तोखे उस्ताद ईअं सेखारियो आहे हे कमु तूं सही छो नथो करे पाण फरमाईंदा बाबा शागिर्द जी गिल्ला माना उस्ताद जी गिल्ला शागिर्द जी तारीफ़ उस्ताद जी तारीफ़ फरमाईंदा सहाबा शागिर्द आहिनि उन्हनि जो उस्ताद मुहम्मद रसूलुल्लाह आहे त पोइ जीअं उस्ताद कामिल आहे न त उन जा सभु शागिर्द भी कामिल आहिनि कंहिं बि शागिर्द में का कमी
अॼु कंहिं हिकिड़े आलिम खे चइजे साईं तूं त ॾाढो भलो आहे, तुंहिंजो इल्मु त ॾाढो पुख़्तो आहे, माशाअल्लाह तूं वॾो आलिम आहे, पर तुंहिंजा शागिर्द कमज़ोर आहिनि। साईं तूं त मुफ्ती साहिब आहे, पर तुंहिंजे शागिर्दनि में उहो मज़ो न आहे। त मां अव्हां खां थो पुछां कि हुनजी दिलि ठरंदी? कॾहिं बि न, कॾहिं बि न ठरंदी, कॾहिं बि न ठरंदी। अल्लाह अकबर। छो? हिकिड़ो आलिम चवंदो त शागिर्दनि जो ताल्लुक मूंसां आहे, त पोइ इहा कमी त मूं में थी न, पर ख़ुदा जो कसम मुंहिंजे दिलबर में रब ज़र्रे जी बि कमी त छा कमीअ जो तसव्वुर बि कोन रखियो आहे। मुंहिंजो इमाम छा फरमायो? सुभान अल्लाह। त ॿुधायां, मुंहिंजो इमाम तो चवे त जिस तरफ़ उठ गई दम में दम आ गया। दम में दम छा मतलब? दम माना पहिरीं दम जी माना या अख छिब में, बे दम जी माना या साह। माना छा थो चवे मुंहिंजो इमाम आला हज़रत तो फरमाए जिस तरफ़ उठ गई दम में दम आ गया, उसने गाहे इनायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाम शमए बज़ में हिदायत। खुदा जो कसम दे करे कंबर वारो साईं नजर खणे तो गुनाहगारन के नेकोकार बनाए छे। हाँ, निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। वली जी निगाह उठे, पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी महफिल में अचण वारो चोर अबदाल बणजी वञे। न का नमाज पढ़े, न को रोजो रखे, न को हज दे, न का ज़कात दे, बस आयो आ महफिल में अबदाल बणजी वयो। मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी जी महफिल संवारे छॾे, कलंदर जी महफिल संवारे छॾे, भेटाई घोट जी महफिल संवारे छॾे, रहमतपुर वारे जवान जी महफिल संवारे छॾे, कंबर वारे कामिल जी सोबत संवारे छॾे। त पोइ कसम अथई अल्लाह जो जिनखे सोबत रसूलुल्लाह जी मिली हुजे, जिनके सोबत मदीने जे साईं जी मिली हुजे, उते कमी कीअं हूंदी सोना? नजर उठंदी वई अबू कुहाफा जे फर्जंद के सिद्दीक़ अकबर बनाए छॾे, नजर उठंदी वई फारूक जे शहजादे के फारूक यो अल्लाह अकबर खत्ताब जे शहजादे के फारूक आज़म बनाए छॾई, अफ़ान जे फर्जंद के ज़ुन्नुरैन बनाए छॾई, अबू तालिब जे नीगर के हैदर करार बनाए छॾई। इहा सॼो इहो जेको कमाल आहे, इहो कमाल निगाहे नबूवत जो आहे। त पोइ मुंहिंजा साईं अर्ज़ कयुम त सहाबा जो भी अदब, अहल बैत जो भी अदब, महबूब जी हर निस्बत जो अदब जंहिं माण्हूअ में आहे न, समझो उहो कामिल आहे, समझो उहो कामयाब आहे। ऐं मां अव्हां खे इहो बि अर्ज़ कंदो हलां, क़ुरान मजीद पंहिंजे अंदर खोड़ सारियूं बीमारियूं बयान कंदो आहे ऐं उन्हनि जा इलाज भी क़ुरान ॿुधाईंदो आहे। हिकु ॾाढी ॾुखी बीमारी क़ुरान ॿुधाई आहे, कहिड़ी? इहा उहा बीमारी आहे, शुगर वारी न आहे, ब्लड प्रेशर वारी न आहे, कैंसर वारी न आहे। छो कैंसर थिए जान वञे, शुगर थिए जान वञे, ब्लड प्रेशर वधे या घटे जान वञे। हीअ बीमारी अहिड़ी आहे जो जान त न वेंदी आहे पर ईमान हलियो वेंदो आहे। कहिड़ी बीमारी? उहा आहे शक वारी बीमारी, वहम वारी बीमारी। हिन जे लाइ क़ुरान थो चवे ला रैब फीह, क़ुरान में शक आहे ई कोन को। तो क़ुरान जंहिं ते नाज़िल थियो उन ज़ात में भी शक न आहे, ऐं इहो क़ुरान जन डायरेक्ट ॿुधो उन्हनि में भी शक कोन्हे को, जन अॻिते ॿुधायो उन्हनि में भी शक कोन्हे को। ओ यारो एतिरो लफ़्ज़ ज़रूर चवंदो साईं, तूं सॼी दुनिया घुमी आहे, किन माण्हुनि सां वेहंदे तुंहिंजे ज़हन में नबीअ जे बारे में शक पैदा थींदा, किन माण्हुनि सां वेहंदे तुंहिंजे ज़हन में सहाबा जे बारे में शक पैदा थींदा, किन माण्हुनि सां वेहंदे तुंहिंजे ज़हन में अहल बैत जे बारे में शक पैदा थींदा, किन सां वेहंदे औलिया अल्लाह जे बारे में शक पैदा थींदा। पर इन पूरी रूए ज़मीन जे तख़्ते ते वाहिद या रसूल अल्लाह चवण वारो आहे, जंहिंजी महफ़िल शक न ॾींदी आहे, यकीन यकीन ॾींदी आहे। ऐं
मुझे महबूबन मना फरमायो आ हर आलिम जी सोबत में न वेजो हर भले आलिम हुजे भी सही हर आलिम जी मजलिस में न वञो हर आलिम जी सोबत में न अचजो पर मैं उन आलिमन जी संगत में वेहजो जेके पंजन शयुनि मां कढन व पंजन शयुनि ॾे आणन व पंजन मां कढन व पंजन ॾे आणन व उन पंजन में हिकड़ी शइ तव्हां खे कहिड़ी ॿुधायां हिन मौके जे हिसाब सां मुंहिंजे हबीब फरमायो जेको आलिम तव्हां खे शक मां कढे यकीन ॾे मोकिले उन जी सोबत में वेहजो जेको शक मां कढे यकीन ॾे आणे इन जे लाइ मुंहिंजा महबूब मुर्शिद कंबर वारा साईं फरमाईंदा हा न त सुन्नीअ जो पक्को ईमान आहे माना अधूरो ईमान ना है यकीन वारो ईमान आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे महबूब जी हर निस्बत सां प्यार आहे उन निस्बतुनि में सहाबा जो ताल्लुक बि रसूलुल्लाह सां त अहल बैत जो ताल्लुक बि रसूलुल्लाह सां त पोइ अॼु ज़िक्र अहल बैत जी महफ़िल आहे ऐं वॾा ख़ुशनसीब आहिनि उहे इंसान जंहिंजी दिलि सहाबा जे बुग़्ज़ खां बि ख़ाली आहे अहल बैत जे बुग़्ज़ खां बि ख़ाली आहे ख़ुदा जो कसम केॾो बि इंसान गुनाहगार हुजे पर क़ब्र में हले हीअ दिलि अहल बैतों सहाबा जे मोहब्बत सां सरशार आहे त ॿेड़ो पार आहे अचो सिक सां सलाद पढ़ो त जेका आयत मुबारका तिलावत कई आहे उन जो तर्जुमो उन जे ज़िम्न में चंद मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं करे पोइ मां पंहिंजी जॻह वठां सलाद मोहब्बत सां का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे सभु चओ सल्लल्लाहु अलैका या अल्हम्दुलिल्लाह मां मोड़ो न आहियां पर तव्हांजो आवाज़ अचे ई कोन थो थोरो बुलंद आवाज़ सां पढ़ो न सल्लल्लाहु अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मनवालु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैति व युत्तहिरकुम तत्हीरा रब करीम फरमायो ओ मुझे नबी जा घर वारो बेशक मां अल्लाह जो इहो इरादो आहे इरादो माना फैसलो आहे इरादो जो रब फरमाईंदो आहे माना वो अल्लाह फैसलो फरमाईंदो आहे मुंहिंजो फैसलो आहे मुंहिंजो इरादो आहे मुंहिंजी चाहत आहे मौला कहिड़ी चाहत आहे मतिलब छा मां पसंदि थो कयां मां चाहियां थो तव्हां सां बि चाहींदा आहियो तव्हां सां बि प्यार कंदा आहियो तव्हां सां बि मोहब्बत कंदा आहियो अल्लाह रब्बुल आलमीन भी मोहब्बत पियो फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन भी चाहे पियो पर चाहे कंहिंखे पियो उन्हनि खे पियो चाहे जंहिंजो ताल्लुक रसूलुल्लाह सां आहे पर मैं ओ नबीअ जे घर वारो मां अल्लाह जो इरादो आहे मां अल्लाह जी मनशाया मुझो फैसलो आए मौला कहिड़ो त ऐ अहल बैत अवां खां हर क़िस्म जी पलीतीअ खे परे करे छॾियां वयो तहिरकुम ततहीरा तव्हांखे ईअं पाक बणाए छॾियां जीअं बणाइण जो हक़ आहे ओ मुझे हबीब जा गुलाम कुरान वाज़े बुधायो त पलीती अहल बैत जे वेझो नथी अची सके अहल बैत पलीती जे वेझो न आहे अल्लाह अकबर ओ साबित थियो त मुझे हबीब जो ताल्लुक जंहिं घर सां आहे उहे घर बि पाक मुझे नबी जो ताल्लुक जैसा अल्लाह अकबर मुझो नबी जंहिं घर मां पान पण जे उहो बि पाक
पाक जंहिंमें पंहिंजूं न्याणियूं ॾे उहो बि पाक आहे छो त अहल बैत जे वेझो पलीती वञी कोन थी सघे पई मुंहिंजो हबीब त अहल बैतन जो बि आका आहे सरदार आहे हीअ त ॻाल्हि हबीब जे सदके हबीब जे घर वारनि जी आहे जॾहिं घर वारा बेऐब हल हर रिज़्क़ खां पाक हल हर पलीतीअ खां पाक हल त पोइ जेको घर जो सरदार आहे उन जे शान जो अंदाज़ो केरु थो लॻाए सघे अल्लाह अकबर अहल बैत कुरान मजीद अहल बैत सॼो महबूब जी घर वारनि खे वरी मुंहिंजे महबूब करीम सॾु कराए चादर मुंहिंजे दिल पर खे हथ मुबारकनि में आहे अम्मा खातून जन्नत खे घुरायूं चओ सुभान अल्लाह अम्मा खातून जन्नत सैयदा तैयबा आलिमा फादिला अम्मा खातून जन्नत के घुराए करे दिलबर पंहिंजे चादर में शामिल फरमायो उहा अम्मा खातून जन्नत जंहिंजे दरवाज़े ते हिकु दफ़ो फ़कीर आयो सदा ॾिनई ओ रसूलुल्लाह जी न्याणी गरीब आहियां मिस्कीन आहियां कुझु घुर्जे कुझु खपे अम्मा कुझु अता फरमा अम्मा साइण बानीअ खे चयो घर में ॾिस कुझु आहे बानी वञी घर जो ॾिठो घर में ज़ाहिरी कुझु बि न आहे ऐं आहिनि कौनैन जा मालिक आहिनि कौनैन जा सरदार अल्लाह अकबर ज़रा गौर कजो आहे कुझु बि न बानी अची करे अर्ज़ु कयो त या सैयदा घर में कुझु बि कोन्हे को अम्मा साइण फरमायो त पोइ खाली मोटाइण इहो असांजो शान कोन्हे खाली वराइण असांजो शान कोन्हे को अल्लाह अकबर खाली वराइण सैयदा कीअं वराए शहज़ादा नथा वराइनि मुझे इमाम हसन सोने रे हिकिड़ो फ़कीर आयो फ़कीर अची करे दरख़्वास्त लिखी आयो त साईं हे कर्ज़ आहे हीअ तकलीफ़ आहे हे ॾुख आहिनि हे परेशानियूं आहिनि दरख़्वास्त खणी आयो पाण अची दरवाज़े ते बीठा हुन दरख़्वास्त हथ में अञा पढ़ियो न पाण फरमायो तुंहिंजो कमु थी वियो ओ ग़ुलाम पियो चवे त क़िबला भला दरख़्वास्त वठोसि त सही पढ़ो त सही फरमायो जेतिरी देरि पढ़ा तेतिरी देरि हो शर्मिंदा थिए न मां हसन पंहिंजे नाने जी उम्मत के शर्मिंदा नथो करणु चाहियां मां पंहिंजे नाने जी उम्मत के हिकिड़ो लम्हो बि शर्मिंदा बीहणु नथो चाहियां अल्लाह अकबर फरमायो सभु तुंहिंजा मसाला हल थी विया ॿियो हिकिड़ो फ़कीर अची भरिसां वेठो पाण ग़ुलाम खे फरमायो वञ अंदरो खणी आ हुनजो क़िबला 10,000 दिरहम पिया फरमायो सभु खणी आ खणी जो आयो 10,000 हुन फ़कीर खे ॾिनो हुन फ़कीर जो क़िबला घुरिया में त कोन वर्त में त कोन चय में त कोन दिलबर अवां पाण हे ॾिनान छा वजह आहे पाण फरमायो मां उन ख़ानदान मजा आहियां जो असां घुरण खां पहिरियों ॾींदा घुरण खां ऐं मौला काइनात जो फरमान आहे घुरण खां बाद में ॼणो फरमायो इहो शर्मिंदगीअ खां बचण आहे बाबा हिकिड़े माण्हू खां घुरियो उहो न ॾे त उहो बि त चवंदो न यार मूंखां घुरियईं मां न ॾिनोमांसि दिलि सां बि ॾींदो पर शर्मिंदगा बि शर्मिंदगीअ खां खोड़ सारा माण्हू तव्हां वेठा हूंदो होटलनि ते हिकिड़ो फ़कीर अची करे चवे अलाह जे नाले ते ॾार पिया ॾे ॿियो चवे टियों चवे तव्हांजी भले दिलि न बि चवे न त बि चवंदो यार माण्हू छा चवंदा न मौलवी वेठो आहे नथो ॾे अबा शर्मिंदगी खां बचण जे लाइ वठि 10 रुपया हाणे इहा अलाह ख़ातिर कोन ॾिनई इहा शर्मिंदगीअ खां बचण ख़ातिर ॾिनई मौला काइनात था फरमाइनि त घुरण खां बाद में जेको ॾियण आहे न इहो शर्मिंदगीअ खां बचण आहे असुल ॾियण घुरण खां अव्वल आहे असुल ॾियण घुरण खां ई अव्वल आहे त मुंहिंजे इमाम हसन सोणे फरमायो त ओ अचण वारा तूं घुरे हा बाद में ॾियां हा पोइ ॿियनि में ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु थिए हा असां महबूब जे ख़ानदान जा आहियूं असांजे ख़ानदान जी या सुञाणप जो घुरण खां अव्वल ई अता फरमाए छॾींदा आहियूं सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि आवाज वेजी थी जा मानी खाई गई पढ़ा है ना सलात सब चओ सल्लल्लाहु या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दानी जो त अम्मा घर में कुछ कोने, अम्मा फरमायो हाणे हीअं कर, अंदर घर में मुंहिंजी नई चादर पई थई, इहा खणी आ। सुभान अल्लाह। नई चादर पई थी, इहा खणी आ। बानी वई आ, नई चादर खणी आई आ। अम्मा ये चादर हाज़िर आ। अम्मा थी फरमाए वञ वञ या फ़कीर खे ॾे, उनखे चओ फिलाणे हंधि हिकिड़ो यहूदीअ जो दुकान आ, वञ ये चादर ॾाढी महांगी आ, उन ॾे खणी वञो। उनखे चओ त ये चादर पाण वटि रखे, पोइ उनजी क़ीमत तोखे ॾे या पैसा वठेसि, या उनजे बदिला ॿियो को सामान वञी खण। अल्लाह अकबर। बानी आई आ, फ़कीर खे चादर ॾिनी। फ़कीर चादर वठी सिधो दुकान ते आयो आ। दरवाज़े ते आयो, यहूदीअ जे दुकान ते जो बीठो, चई बाबा चादर वठंदे? यहूदीअ ॾिठो त चादर ॾाढी क़ीमती आहे, चई हा बाबा वठंदुसि। चई घणी क़ीमत? चई तूं छा वठंदे? हुनजो मां हे सामान वठंदुसि। चई ठीकु आहे, इहो सामान बि ॾियां थो, मथां ॿिया पैसा बि ॾियां थो, चादर ॾे। उन फ़कीर जो न यहूदीअ खे चादर ॾिनी आ। ख़ुदा जो कसम, सिर्फ़ चादर यहूदीअ जे उन दुकान में न आई, समझो रहमत जो मींहुं हलियो आयो। उहा चादर जो हथ में यहूदीअ खे आ, हीअं बार बार पियो चादर ॾे निहारे, बार बार पियो चादर ॾे निहारे। फ़कीर पियो चवे सवा न थई वठणी त वापसि कर। भला न जवाब थो ॾे, न सामान थो ॾे, वजह कहिड़ो आ? हर हर ॾिसे थो पियो। ॾिसी ॾिसी करे यहूदी थो चवे त अबा सामान पोइ वठ, पहिरियों कलमो पढ़ा। सुभान अल्लाह। बेशक सामान पोइ वटि पहिरियों कलमो पढ़ा। पोइ फ़कीर पियो चए मुंहिंजो कहिड़ो कमु, तूं यहूदी हुजे या मुस्लमान हुजे, केरु बि हुजे, मूंखे पंहिंजो कमु कर, सामान ॾे बाबा। हुन जा ख़बर ई कोन, हुन चयो बाबा मूंखे सामान ॾे। यहूदी तो चवेसि तोखे सामान जी लॻी आहे? भला एतिरो त ॿुधाए, हीअ चादर भला अलीअ जे घरां वठी आयो आहे छा? सुभान अल्लाह। मौला काइनात जे घरों वठी आयो आहे छा? हुन चयो हा। पोइ चई ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यहूदी चवण लॻो जंहिंजे चादर में एॾो नूर आहे, एॾो सुकून आहे, त उन घर में केॾो न सुकून हूंदो। इन चादर में एतिरो करार रखियल आहे जो ये चादर मूंखे मजबूर पई करे त मां मुस्लमान थिया। फ़कीर खे चवण लॻो हाणे मां बि तुंहिंजो, दुकान बि तुंहिंजो, जेको वणई खण, जेको वणई खण, जेको वणई खण, पर पहिरियों हीअं कर, वञ हीअ पाक चादर आ, वञ मुंहिंजे अम्मा साइण जे दरवाज़े ते वापसि करे आ, वापसि ॾेई आ, पोइ हलियो अचु, मां बि तुंहिंजे हवाले, मुंहिंजो दुकान बि तुंहिंजे हवाले आहे। ए सैयदा तैयबा जे चादर मुबारक जी बरकत आ, त पोइ ॿुधाए त उहा सैयदा तैयबा कल क़यामत जे मैदान में असां गुनहगारनि जे लाइ अम्मा हथ खणंदी रब बेड़ो पार कीअं न फरमाईंदो। अम्मा खातून जन्नत जो रब्बुल आलमीन जे बारगाह में बीहंदी त ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे जी उम्मत जी भारत हुजई। रब्बे काबा जो कसम, सैयदा जे ज़ुबान मुबारक मां लफ़्ज़ निकरण जी देर हूंदी अल्लाह गुनहगारनि जा बेड़ा तारे छॾींदो। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चादर महबूबन के हथ में घुरायो सैयदा के तो सुभान अल्लाह। अम्मा खातून जन्नत भी चादर में फरमायो अली तू भी अचो ताजा न सुभान अल्लाह। इते हिकड़ी ॻाल्हि कया नाराज़ न थींदव थियो त थियो पर जेका ॻाल्हि आयो आहे कंदुसि। सभु सहाबा बरहक सब सहाबा राजा ॻाल्हायो सब सहाबा हाँ सब सहाबा बरहक। इहो यादि रखिजो यजीद ऐं हज़रत अमीर मुआविया बराबर न आहिनि। यजीद जे मामले के अमीर मुआविया जे खाते में ना हणो। हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूला ऐं मुझे मौला अली जो फरमाना क़तलाई व क़तलाई मुआविया अहलुल जन्नह। फरमा जेके मुझे तरफ का क़त्ल थिया उहे भी जन्नती, जेके मुआविया जे तरफ का क़त्ल थिया उहे भी जन्नती। सुभान अल्लाह। जो मौला कायनात जो फरमाना न ॾेखारिया जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा। मौला अली जो फरमाना ठीक है साहबी रसूला उनके खिलाफ जुबान दराज ना है करनी पर बराबरी भी ना है करनी। बेअदबी भी ना है करनी। मौला अली सा बराबरी भी खुदा जो कसम लख अमीर मुआविया एक पासे मुझो मौला अली एक पासे। नारे जेको सैयदना अमीर मुआविया जो बेअदबा मां उन ते लानत कंदो आहियां पर जेको मौला अली सां बराबरी करे न मां उनखे ठॻो समझंदो आहियां। बराबर न आहिनि बराबर न आहिनि। खुदा जो कसम मुझे हबीब जी हदीस ॿुधो सुभान अल्लाह तो ॿुधायां जेका मशहूर हदीस पाका तव्हां ॿुधी बि आहे कहिड़ी। फरमायो ला तसुब्बू असहाबी मुझे सहाबन के घट वध न ॻाल्हायो। मुझे सहाबन के घट वध न ॻाल्हायो। अब वञो था छा ईअं न वञ जाए बाबा मां अहिड़ा अज़ीम मौज़ू छेड़ियां थो साईं हलियो थो वञे। हलो उथो त मां बि उथां थो पियो। राजा जो सुभान अल्लाह। जरा गौर कजो तो ओ मुझा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा महबूबन फरमायो मुझे सहाबा के घट वध न ॻाल्हायो। महबूबन फरमायो मुझो सहाबी बुक खैरात करे छा खैरात करे बुक भरे खैरात करे या अध बुक हिकिड़ो सॼो बुक या अध लप या सॼी लप खैरात करे ऐं हेॾां तव्हां मजा ॿियो ओह जबल जेतिरो सोन खैरात करे मुझे सहाबीअ जे बुक जे बराबर नथो थी सघे। मशहूर हदीस है ना अल्लाह पनाह में रखे असांजे सुनन में भी नासबियत काहे भई आहे। हाँ रब पनाह में रखे हकीकत अथव माना ॿ नंबरी ॾाढी वधी वई आहे हेॾां बि त होॾां बि। अल्लाह शाला अदब वारो बणाए आमीन चओ आमीन आमीन चओ। अल्लाह गैरन जे आला कार खां बचाइण जी तौफीक अता फरमाए। रब बचाए रब करीम असांखे नवाज़े त गुंबद खज़रा वारे साईं जे लंगर ते नवाज़े। आमीन आओ लंगर ते नवाज़े दुनिया जे लंगरनि ते न। हाणे तव्हां या हदीस ॿुधी आहे त मुंहिंजो सहाबी बुक खैरात करे या अध खैरात करे ऐं तव्हां मझा ओ जबल जेतिरो खैरात करे उन जे बराबर न आहे। लाड़काणे वारो ख़बर अथव मुंहिंजे हबीबन इहो फरमानो कॾहिं फरमायो इहा ॻाल्हि कॾहिं मुंहिंजे हबीबन चई। ॿ सहाबी हा हिकिड़ो सहाबी हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। उहो ख़ालिद जंहिंजे लाइ दिल पर फरमायो आहे खालिद सैफ मिन सुयूफिर रहमान
रहमान ख़ालिद रहमान जे तरारुन मजा तलवार आहे मना ख़ालिद रहमान जी तरारा उहो हज़रत ख़ालिद वो सहाबी आहे हज़रत अब्दुर रहमान उहे पाण में कंहिं मामले ते थोरो नाराज़ थिया हज़रत ख़ालिद अब्दुर रहमान के कुछ लफ्ज़ ॻाल्हाया अल्लाहु अकबर दिल पर उहे लफ्ज़ ॿुधा फरमाया ला तसुब्बू असहाबी ओ ख़ालिद मुझे अब्दुर रहमान के कुछ न चओ कुछ आहिनि ॿई सहाबी जेका शे मां ॿुधाइण थो चाहियां समझाइण थो चाहियां पंहिंजे तरफ़ खां न हदीस जी रोशनीअ में थो ॿुधायां ऐं पूरी ज़िमेदारी सां थो चवां फरमायो मुंहिंजे सहाबिन खे घटि वधि न ॻाल्हायो तव्हां मुंहिंजो सहाबी बुक ख़ैरात करे माना अब्दुर रहमान बुक ख़ैरात करे या अधु ख़ैरात करे ओ ख़ालिद तूं ऐं तो जहिड़ा ॿिया दोस्त उहो जबल जेतिरो सोन ख़ैरात कनि त अब्दुर रहमान जे बुक जे बराबर नथा थी सघनि छो त अब्दुर रहमान पहिरियों ईमान आंदो हो अब्दुर रहमान तकलीफ़ुनि में ईमान आंदो हो दुखनि में ईमान आंदो हो ख़ालिद तो बाद में ईमान आंदो आहे लाड़काणे वारो जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद अब्दुर रहमान जे बराबर नथो थी सघे अब्दुर रहमान जे बराबर ख़ालिद बिन वलीद नथो थी सघे तो मौला अली जे बराबर हज़रत अमीर मुआविया कीअं थींदो मुंहिंजा साईं जेको बेअदबी तो करे भिटकियल आहे भुलियल आहे